ये निभाग डाला के लपई हां सही रात सगी रात ने टपिटाई थी तो पप्पू जी फिल्म देनी सही सामू मुबारक गलायो हुंदारो यो तू वडन दे विच ते न गला ठीक है रुस्तम गलायो ओके शेरू को नहीं करूंगा शेरू खाना लो अदला बरकत होना में पत्थर लिखला बरकत है तू माठ कर इनन सा मोह ॾियण मूंखे अचे थो ठीकु आहे बरकत तू माठ कर हिनन सां मोह ॾियण मूंखे चङी तरह अचे थो अशफाक खान जेकॾहिं वरी मुंहिंजे नाले जी आड़ वठी का हरकत कई त मूंखां वधीक ख़राबु न ॾिठो हूंदई न वरी ॿुधो हूंदई हशमत खान वरी ॿीहर जेकॾहिं मुंहिंजो नालो वठी ऐं का बि हरकत कई न त पोइ मूंखां वधीक ख़राब न ॾिठो हूंदई न ई वरी ॿुधो हूंदई मां साख पत सां चवां थो तूं भली ॻोठ वारनि माण्हुनि जो जज़्बाती न थी ठीकु आहे पासो ॾे हा बरकत कराणी हरकत किथे किथे हेॾे थियो चाचा हेॾे थियो हेॾे थियो बरकत है किते कराने हरकत है थोड़ा हिन में टे करे बीठे थोड़ा ईअं बस यार इहो ईंदो हर फ्रेम में पोइते इनखे पोइते करे हेॾे वठी हेॾे हले वञ भॼ हेॾे वञ छा करी हले हले रुपए थे भी हाँ नावा बना मत ना वीडियो तो बना बस ये गाना कहीं छाव में मांगना है तो गाड़ी करो के क्या हूँ आई एम सही है कहीं का दूंगा यार को बात ये तो तीन के होती है ठीक है तेरे से आप हैं भाई हाँ ठीक है जाओ पर ये जाओ हशमत खान है नटा है न तुझे खिलाफ सबूत मिलिया आहिनि हशमत खान के तो इशारा दे दियो हशमत खान है नट्टा न तुझे खिलाफ पूरा सबूत असा के मिलिया आहिनि पहिरियां मुबारक ॻाल्हायो हुनखे ॾिस ओ न ही वरी हिते हा ॾिठीसीं हिनखे पिक्चर में वरी वरी ठीकु आहे मुबारक खान तूं बि माठ करे बि त सुठो थींदो ठीकु आहे थियो मुबारक खान तूं बि माठ करे भी त सुठो थींदो हाणे हुन ॻाल्हाई भा ॻाल्हाई बरकत माठ करे बि मां हिन सां मुंहुं ॾियणु ख़ूब ॼाणा थो ॾिसी न वरी ठीकु आहे हलो